सबई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। छो त मूंखे हदीस याद अची वई, हदीस जो मफ़हूम ॿुधायां पोइ अॻिते बयान कयां। उलमा खां ॿुधो हूंदे रमज़ानुल मुबारक जो महीनो गुज़री वियो। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा शाबानुल मुअज़्ज़म जो आखिरी जुमो हो। उन मिंबर ते चढ़न पिया, पहिरें ॾाके ते पेर रखियाऊं आमीन कयाऊं, ॿिए ॾाके ते पेर रखियाऊं आमीन कयाऊं, थोड़ी देर इंतजार भी कयाऊं, वरी टें ॾाके ते पेर रखियाऊं परी वरी भी आमीन कयाऊं। अजीब हिकमत राज हुयो। सहाबा पे ॾिठो। जुमे खां बाद में सहाबा अर्ज़ कयो, अल्लाह जा रसूल काफ़ी ज़मानो गुज़री वियो आहे, कई जुमिया अवां जे साम्हूं पढ़िया अथसूं, सही अवां जा वाइज़ ॿुधासूं, ख़ुतबा ॿुधासूं, सही हमेशगी तव्हां इन मिंबर ते चढ़ंदा हो। अॼु तव्हां जे चढ़ण जो अंदाज़ अजीब हो। सही अवां हर पौड़ी ते बिही करे आवाज़ सां आमीन पे चयो। ॻाल्हि छा आहे, हिकमत छा आहे, राज़ कहिड़ो आहे? ओ पक्का गांगरा जा मुसलमान, इहो मिंबर सहाबा जेको खबर जे काठीअ जो ठाहे पेश कयो हो। अवां ॿुधो हूंदो, सीरत जे किताबनि में पढ़ियो हूंदो। मुस्तफ़ा इमामुल अंबिया जॾहिं हिजरत करे मदीने में आया, जाते मस्जिद नबवी जो हिन वक़्त मौजूद असहाबे सुफ़ा भी आ, हेॾे तवज्जो कजाएं जाते अल्लाह तबारक व तआला पैगंबर के दस्यो आ त महबूब दुनिया वारन के बुधाए छॾ, सिखाए छॾ, निशानदी कराए छॾ। मा बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिर रियाज़िल जन्ना। अल्लाह जे रसूल फरमाइन, मिंबर खां वठी करे ये सारी जाइ रब जन्नत बणाई आ। पहिरियों सहाबा मस्जिद नबवी जेका हिन वक़्त हालात जे अंदर आहे, ठहियल आहे, अॻ में खजनि जे छड़नि जी मस्जिद ठही वई, कच्ची मस्जिद हुई। जॾहिं बरसात पवंदी हुई त मींहुं वसंदो हो त एॾी गप बि थी वेंदी हुई। खजनि जे छड़नि जी मस्जिद ठहियल हुई। हलंदे हलंदे जॾहिं मस्जिद जी वरी नए सिर तामीर कई, तौसीअ कई वई आहे, पिलर भी खया विया। जॾहिं खजनि जे छड़नि जी मस्जिद ठहियल हुई, तव्हां उलमा खां ॿुधो हूंदो, अहादीस में पढ़ियो ॾिठो भी हूंदो। पैगंबर पाक ख़ुतबो न सुकल खज जे थुड़ खे बी करे ॾींदा। हलंदे हलंदे जॾहिं मिंबर तैयार थी आयो आहे, ओ मुंहिंजे साईं जिन मिंबर ते जॾहिं चढ़न पिया, ख़ुतबो जारी आहे, ख़ुतबो ॾिजनि पिया। ख़ुतबे जे दौरान आवाज़ रोअण जा आया। सहाबा हिक ॿिए ॾे निहारनि पिया त कंहिंजो बच्चो रोईंदो पियो आहे, कंहिंजो ॿारु रोईंदो पियो आहे, पर ॿारु नज़र न आयो। पैगंबर पाक मिंबर तां लही करे उन सुकल खजीअ जे थुड़ खे भाकुर विधो आहे। जीअं साईं जन सुकल खजीअ जे थुड़ खे भाकुर विधो त सुॾकनि जा आवाज़ शुरू थी विया। थोड़ी देर खां बाद में उहे सुॾका भी ख़त्म थी विया। पर सहाबी था फरमाइनि, पाक नबी इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा उन सुकल खजीअ सां ईअं पिया ॻाल्हाइनि जे इंसान सां ॻाल्हाइबो आहे। साईं जन फरमा, अव्हां खे ख़बर नाहे सुकल खजीअ जे रोअण जा आवाज़ छो आया? साईं अल्लाह अल्लाह जो रसूल ॼाणींदो पियो आहे। साईं जन फरमायो, इन सुकल खजीअ जे थुड़ रोई जुदाई मुहब्बत जे करे अर्ज़ करण लॻो, साईं हमेशह टे करे ई ख़ुतबो ॾींदा हा। अॼु तव्हां जुदाई इख्तियार कई आहे, इहा तव्हांजी जुदाई रुवारे रही आहे। मुंहिंजे महबूब फरमायो त मां इन सुकल खजीअ थुड़ खे राज़ी कयो आहे। ओ सुकल खजीअ जा थुड़, इहा ॻाल्हि तूं पसंदि करे थो, चवें त मां दुआ घुरां रब करीम क़यामत जे ॾियारे अबदुल आबाद ज़िंदगी तोसे आ जन्नत में मां मुहम्मद सां गॾु रहाए। जेकॾहिं तूं इहा ॻाल्हि पसंदि करे त मां दुआ घुरां रब साईं तोखे हयाती आ उखरी
उखरवी दे हमेशा वारी जिंदगी तू मूसा जन्नत में घारे गुजारे जेकरे चवे तो द दुनिया वारी हयाती जा ॾींहं जेके मुंहिंजा आहिनि तोखे टेक ॾेई करे खुतबो जाने जेका शइ तूं पसंदि करे सईजन फरमा सुकल खजीअ खे एॾो अकुल शऊर अची वियो अहिड़ी ॻाल्हि पसंदि करे वेही रहियो ओ सहाबियो इहो सुकल खजीअ जो थोरो मां मोहम्मद सां राज़ी थी वियो हाणे खॾ कढो हिन सुकल खजीअ जे थुड़ खे दफ़नायो पूरियों सुकल खजीअ जो थुड़ ख़ुदा जो कसम मस्जिद नबवी जे अंदर ते पूरियल आहे सईजन फरमा इनखे अकुल अहिड़ो अची वियो जो आम इंसान खे बि एतिरो अकुल कोन्हे को सुकल खजीअ जो थुड़ चवण लॻो अल्लाह जा रसूल दुनिया वारी आरज़ी हयाती बर्दाश्त जुदाई कयां अबदुल आबाद जिंदगी हयाती उखरवी तव्हां सां गॾु रहां सभई जो सुभान अल्लाह ॾाढियां चओ त पोढ़नि जी निंड फिटे सही अब्दुल अलीम न घणो टाइम न वठबो थोड़ो तवज्जो सुझाव साईं मोहम्मद कासिम अवल ई ॻाल्हि करे वियो मां ॿुधुमि पई कंहिंजी ॻाल्हि कीअं साईं सुल्तान मसा बुज़ुर्ग वक़्त जो चोटीअ जो आलम गुज़री वियो आहे कंहिं सुवाल कयोसि न साईं वाइद में माण्हू पोड़ा पोड़ा झूटींदा आहिनि निंड ईंदी आहे न जे राग हुजे त छोरा सॼी राति जा उजागियल ॿी राति में तारा पटियूं वेठा हूंदा आहिनि साईं इहा ॻाल्हि कई की उन वाइद में मां बि हुयुमि साईं चयो न हा त बुज़ुर्ग जो वाह जे अजीब जवाब ऐं हक़ीक़त बि आहे जिथे क़ुरान पढ़ियो वेंदो आहे क़ुरान जो आवाज़ हूंदो आहे उते अल्लाह जी रहमत जी हीर वसंदी आहे रहमत वसंदी आहे पोइ जिथे रहमत हुजे सुकून हुजे ते आराम आराम इहे न बाबा ऐं जिथे डमर जो सोटो वरे हा निंड ईंदी हा ॿिनि रातिनि जो उजागो हुजे जो हमराह पकड़जी पियो आजा मेरा बाल ॿ खला लॻा त नशा टुटी वेंदा निंड फिटी वेंदी आहे न साईं ॿ पादर लॻंदा त निंड जिथे डमर जो सोटो वसंदो त पोइ निंड ईंदी आहे बा पोड़नि ते मयार न आहे पर मां थो चवां जे फ्रंट सीट ते को वेही अॻियां ड्राइवर खे बि निंड ईंदी आहे साम्हूं वेही करे जे तव्हां निंड कंदव त पोइ मूंखे पाण निंड ईंदी आहे बा चाचा तवज्जो आहे दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आल मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अर्ज़ पे क्यों मां थो चवां उन सुकल खज जे थुड़ जेतिरो त तव्हां सां अकुल आणियो पंहिंजे रब खे सुञाणो मुंह देख लिया आईने में मगर दाग न देखा सीने में दिल ऐसा लगाया जीने में मरने को मुसलमान भूल गए हज़ारे हज़ारे प्रोग्राम हज़ारनि सालनि वारियूं रिथूं रथियूं वेठा हूं ॼण मरणो ई नाहे मौत मथों बीठो आए रब साईं तॾहिं क़ुरान करीम में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह वमन यफ़अल ज़ालिक फ़उलाइक हुमुल ख़ासिरून وأنفقوا مما رزقناكم من قبل أن يأتي أحدكم الموت فيقول رب لولا أخرتني إلى أجل قريب فأصدق وأكن من الصالحين केॾे न प्यार वारे अंदाज़ रब समझाईंदो पियो आहे
रब जो फरमाए ओ ईमानदारो तव्हां त मुंहिंजा हो तव्हां त मां रब जी ज़ात यकीन कयो पया मञो पया ईमान वारो मां अल्लाह तव्हां खे तूं समझाया बुधाया फरमायई मता तव्हां खे पंहिंजो माल ऐं औलाद हलाकत में विझी छॾे मता तव्हां नाफरमान थी पओ माल जे नशे में अची वञो दौलत जे नशे में अची वञो दुनिया जे अंदर वॾा वॾा दौलतमंद बिगड़जी वया फिरी वया के त रुबूबियत जी दावा करण लगा रब जो फरमाए उहे ई दुनिया जे अंदर न रही सघिया ओ मुझो बांडड़ो ईमानदारो मां अल्लाह तव्हां खे रिज़्क जा दौलत जा मता दौलत में महव थी वञो मस्त थी वञो मता औलाद ॾिनी त मां नेमत वरी औलाद जी मस्ती में अची वञो मता औलाद जी मोहब्बत में जकड़जी वञो पाण खे खसारे टोटरा में बणाए विझो रब जो फरमाए तव्हां खे उहा घड़ी थो ॾिसां महिल थो ॾिसां टाइम थो ॾिसां उन टाइम खां घड़ीअ खां अॻु पाण संभाले वठो पाण संभाले वठो मता उहा घड़ी अची वञे पोइ तव्हां खे पछताइणो पवंदो रड़ियूं करणियूं पवंदियूं पिशेमानी ॾाढी थींदी पर कोन तव्हां खे पछताइणो कमु ईंदो रत जा ॻोढ़ा तव्हां रोंदो रहम रब जो फरमाए कोन ईंदो न इज़राइल खे रहम ईंदो न इज़राइल पोइते थींदो न मोटंदो रब जो फरमाए उन घड़ीअ खां अॻु में नेकीअ जा कम करे वठो फरमायई व أنفقوا مما رزقناكم من قبل أن يأتي أحدكم الموت فيقول رب لولا أخرتني إلى أجل قريب अजल करीब थियो वक्त करीब थियो मौत जा मारो पहुची वेंदा पोइ इंसान ॾाढा हीला कंदो इंसान ॾाढा बहाना कंदो इंसान ॾाढी मिंथ मेड़ कंदो इलाज कंदो ओ इज़राइल मोहलत मिले टाइम मिले थोरो वक्त ॾे त मां पंहिंजे रब खे राज़ी कयां कयल गुनाह जी माफ़ी घुरां मां भलाईअ जा कम कयां नेकी कयां भलाई कयां फसद्दक वकुम मिन सालिहीन रब कुरान में ईमानदारन खे समझायो आ ओ ईमानदारो तव्हां त खबरदार थियो तव्हां त मुतवज्जे थियो तव्हां त मूंखे मञियो पया ईमान रखो पया मुंहिंजी ॻाल्हि ते भरोसो कयो पया रब जो फरमाए ईमानदारो उन माल खे सोचे वठो मता तव्हां खे पोइ पछताइणो पवे मता तव्हां खे पोइ लीलाइणो पवे मता तव्हां खे पोइ इलाज ॾाढो करणो पवे उहो तव्हांजो इलाज बेकार थी वेंदो इन मंज़र खे भिटाई रहमतुल्लाह अलैह अजीब अंदाज में ठाहियो आहे बयान कयो आहे मंज़र कुशाई कंदे हीअं चयो आहे जॾहिं ओ वॾो वाहुड़ खे मछ मोटण जी न कयई छर छॾियूं शेदियूं थी पो पातुई पहो हाणे सिर मथां सौ महमादा मलाहन जा हेॾे तवजो कजाए भिटाई रहमतुल्लाह अलैह जे शेर खे समेजाए छो त चरिया माण्हू सादा चवंदा आहिनि वलियनि खे न मञींदा आहिनि वरी हिकिड़ा चवंदा आहिनि नबियनि खे न मञींदा आहिनि वरी टियां सादा एॾा चूत अहमक चवंदा आहिनि इमामनि खे न मञींदा आहिनि रब्बे काबा जो कसम आहे असां वलियनि जी विलायत जा क़ाइल वलियनि जी करामत जा क़ाइल नबियनि जी नबूवत जा कला क़ाइल नबियनि जे मौजज़ात जा क़ाइल असांजो ईमान अक़ीदो आहे जमियत उलमा इस्लाम जो नज़रियो आहे ईमानात काइनात में मखलूकात में इंसान ज़ात में पर नबियनि जी जमात में मुहम्मद मुस्तफा जे मटो न को थियो आहे न थींदो न आयो आहे न ईंदो न ॼमियो आहे न ॼमंदो मुस्तफा मुस्तफा जेको मक़सूद काइनात आहे जंहिंजे करे रब ही जहान ठाहिया पाण फरमायई हदीस कुदसी आहे फलौला मुहम्मद मा ख़लक़त आदम वलल जन्ना वलन नार हदीस
कुदसिया हबीब जे तोखे न पैदा कया हा आदम नबी के भी पैदा कोन कया हा जन्नत जन्म कोन ठाया हा ओ पक्का गांगरा जा मुसलमान तवज्जो कजाए मुख्तलिफ गोठन वाहन वस्तन शरण का आयल मेहमान जो त पढ़ियो वा कुरान रब कुरान में ईमानदारन सा मुखातिबा ईमानदारन के उन घड़ीअ खां वाकिफ कराईंदो पयो आ वो इंसान इज़राइल के चवंदो आ ईमानदार भी चवंदो आ मुखे मोहलत मिले टाइम मिले फसद्दक वकुम मिनस सालिहीन मां भलाई जा कम कया लेकिन जा कम कया खैर खैरातू कया वर्दी केड़ी थी मिले रब कुरान में जवाब दई छयो फरमायई वलई युअखिर अल्लाहु नफ्सन इज़ा जाअ अजलुहा ओ बंदा पो वक्त खत्म थी वई टाइम पूरो थी वई जरे तू इज़राइल के इलाज कंदे मिंथ कंदे इज़राइल भी चवंदो हाने मोहलत कोन मिलंदई टाइम पूरो आ माल पूरी आ वक्त पूरो आ हाने तोखे केतरी भी मोहलत दिजे पर हिकड़ी साथ घड़ी भी तोखे मोहलत कोन दी वेंदी एडे तवज्जो कजाए जने अणवणदड़ जवाब इन बंदे के मिलंदो आ यार केडी भी मिंथ करे ओ इज़राइल चवंदो मां हिकड़ी घड़ी भी तोखे मोहलत नथो ॾेई सघां छो त वाहिदुल कहार जो मुक़रर कयलु वक्त तुझे मथा अची चुको आ तोखे बार बार खबरदार कयो वयो आ तोखे बार बार इतलाउ ॾिनो वयो आ तू चवंदे मां अचानक आयो आ इज़राइल चवंदो आ मां अचानक कोन आयो हाय तोॾे त बार बार खबरूं ॾिनियूं वयूं इतला कया वया मैसेज ॾिना वया तोखे बार बार दसियो वयो आ ए बंदो ॻाल्हाईंदो आहे इज़राइल के कॾहिं मूंखे इतला ॾिनी ते फिलाणे जे जनाज़े में हुए हाओ हुयोसे ते उहो तोखे इतला हुयो इन जो जनाज़ो आ इन के कुल्हो ॾिनो आ फिलाणे ॻोठ में फौतगी थी वई तू न तॾे ते हुई उज़र पियो वठे उज़र पियो ॾे तोखे ख़बर न पई इहो न सोची त मुंहिंजे मथां बि इहा घड़ी अचणी आ ओ अल्लाह जा बादा तोखे त बार बार इतला कया हुया वलई युअखिर अल्लाहु नफ्सन इज़ा जाअ अजलुहा वक्त पूरो आ टाइम पूरो आ महल पूरी आ मुद्द पूरी आ हाणे हिकड़ी घड़ी भी मोहलत कोन ॾिनी वेंदी आ इन मंज़र के भिटाई साहब पंहिंजे अंदाज में बयान कयो आ जॾहिं हो वड़वा हुड़ खे मछ मोटण जी न कयई छर छॾियूं शेटियूं थिया पो पातुई पहो हाणे सिर मथां सहु महमादा मलाहन जा छर थो चवे जिंदगी जा ॾींहं हीअं सम्झाया मिसाल ॾेई करे भिटाई चयो लेट ईंदी आ शर ईंदी आ मछ निकिरंदा आहिनि भॼंदा आहिनि हलंदा आहिनि जॾहिं शर ख़तम थींदी आ दरिया पोइते थींदो आ मोट थींदी आ पोइ मच्छूं वरी वापसि भॼण जी कंदियूं आहिनि अजीब मंज़र कुशाई कंदे चयाई मलाह तो चवे इज़राइल खे छर थो चवे जिंदगी जे ॾींहनि खे जॾहिं हो वड़ो आ हुड़ खे मछ मोटण जी न कयई सा खे मछ थो चवे पियो मस्तियूं पियो करें जवानीअ में हुई ट्राडियूं पियो करें जीअं वणई पियो तीअं घुमे तो पाण न सोचो या शर ही जिंदगी जी बचपन भी तुझी गुजरी वई लेट आई ही शर जिंदगी जी हुई ॾींहं तोखे मिलिया रात मिली जवानी गुजरी वई हा शबाब जवानी अची वई पो भी पाण न संभाले वरतई हाणे तो चवे त मांखे मोहलत मिले हाणे मोहलत कोन मिलंदई हाणे तोखे हा तुझो साओ कढियो वेंदो इन मंज़र के भिटाई रहमतुल्लाह अलैहि ईअं बयान कयो वरी इहा भी गाल के ओ अल्लाह जा बंदा मां तोखे समझाया बुधाया सिखाया मां पंहिंजे अंदाज में तोखे ईमानदार बनाया बुधाया भिटाई साहब जे बोलीअ में मुंहिंजी दिल थी चाहे त तोखे भी समझाया छो त संगत चवंदी आ वलियन खे न मञींदा आहिनि रब्बे काबा जो कसम असां वलियन जी विलायत खे मञूं वलियन जी करामत खे मञूं तो मां जहिड़ा लखे माण्हू गॾु कर वलीअ जे शान बराबर न थींदा पर दुनिया जा सब वली गॾु कर सोने मुर्शिद इमाम अली
अलील मुर्तज़ा जे शान बराबर न थींदा पर मां हीअं ज़रूर चवां सब सहाबी गॾु करके नबी रसूल जे शान बराबर न थींदा पर हीअ अञा मज़ीद छो न ॻाल्हि कयां जाते सब नबी रसूल गॾु थियनि इंतज़ार कनि इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा अहमद मुश्तबा मक्के मां जागी करे निकरी करे ज़मज़म जे पाणीअ मां वुज़ू करे जिब्राइल जी रिफ़ाक़त में सैर जारी रखनि मक्के के छॾी करे तूरे सीना ते अचनि बैतुल्लहम में बरकाता नफ़िल पढ़नि यसरब ता घुमंदा अचनि मिस्र के छॾे करे फ़लस्तीन जे ज़मीन में हाज़िर थियनि जाते सवा लख नबी इंतज़ार इस्तक़बाल में हा बैतुल मुक़द्दस जा दरवाज़ा खुलियल हुया पर इंसान भुलियल हुया जाते सवा लख नबी रसूल गॾु हुया सब इंतज़ार इस्तक़बाल में हुया मुहम्मद मुस्तफा अची वयो आ पुजी वयो आ मुसल्ले ते बीठो सवा लख नबी रसूल पयो मुक्तदी थी बीठा मुंहिंजो ईमान अक़ीदो आ ओ सवा लख नबी रसूल गॾु कर खुदा जो कसम आ मुहम्मद मुस्तफा जे शान बराबर न थींदा हीअं ॻाल्हि कयां खुदा खां बाद में शान आहे त मुहम्मद मुस्तफा जो आहे जाते खुदा जी खुदाई आ उते मुहम्मद जी नबूवत आ जीरा वेठा हो कि अन्नौ मुनिसफुल मौत में हो जेके निंड पिया हो हथ मथे कयो हिकिड़े माण्हूअ कयो मां ॾिठो ख़ैर आहे इन सम्झो कोन जागे पियो तॾहिं त हथ मथे कये न मां सम्झां थो मोवल हो अन्नौ मुनिसफुल मौत निंड बि अधु मौत आहे सम्झो था न हिकिड़ी निंड अखियुनि खे हूंदी आहे हिकिड़ी निंड दिलि खे हूंदी आहे हा अखियूं तव्हां जूं ॾिसां थो पटलाहनि पर तव्हांजी दिलि निंड पई आहे हिन मुजाहिद अहिड़ो नारो हणायो आहे नारे जो जवाबु तव्हां निंड में या लज थी थिएव खुश नसीब हो मुवहिद हो जमियत उलमा इस्लाम जो नज़रियो अक़ीदो ईमान आहे ध्यान हा पोइ न कयो न वक़्तु ज़ियान नारो इहो असांखे उहो मिलियल आहे छो त सचो सामान हेॾे आहे हे नारो मामूली नाहे रिपोर्ट वञे थी हेॾे बि होॾे बि हेॾे बि होॾे बि मलाइक खणी था वञनि पिया मथे ख़बर सभु अथसि अलीमा समीवा बसीरा ख़बीरा कदीरा ईअं न ॾिसे थो ॿुधे थो ॼाणे थो पोइ मलाइक छो थो मोकिले वरी पुछा थो करे जो ख़बर मलाइको रब रिपोर्ट खणी आया आहियूं छा खणी आयो रब फिलाणा फिलाणा सभु आया जलसे में वाइज़ में ॿुधनि पिया शौक़ तवजो सां पोइ कैफ़ियत कीअं आहिनि रब जॾहिं जहन्नम जो अज़ाब ॿुधनि पिया वाइज़ में रोवनि पिया चवनि पिया रब जहन्नम जे अज़ाब खां बचाए रब जॾहिं जन्नत जूं ॻाल्हियूं ॿुधनि पिया पोइ ख़ुशि थी करे चवनि पिया मौला जन्नत अता फरमाए सभई चओ सुभान अल्लाह रब साईं गुनाह जी माफ़ी घुरनि पिया चवनि पिया मौला मुजरम हूं ॾोहारी हूं गुनाह कया आहिनि रब चवनि पिया त रब गुनाह माफ़ कर जन्नत अता फरमाए जहन्नम खां बचा रब तो फरमाए मलाइको हाओ तव्हां गवाह रहो मां बि ॼाणियां पियो तव्हां बि गवाह रहो इन बाने जा गुनाह माफ़ कया लिखोसि नेकियूं चओ न सुभान अल्लाह लिखोसि नेकियूं रब छा लिखोसि गुनाह मेसिया अथवसि न हाओ रब हाणे नेकियूं लिखोसि रब कयईं त कोन रब तो फरमाए जिथे गुनाह लिखियल हुसि उते नेकी लिखोसि या भलाई मेहरबानी पैगंबर जे उम्मत मथां कुरान में रब फरमायो इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा उलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसना व कानल्लाहु गफूरर रहीम खुदा जो कसम आ उन जी रहमत सॾींदी पई आ ओ भुलल इंसान सोच कर महल थी मौक़ियो थी टाइम थी मुद्दती तौबा ताइब थी गुनाहन खां माफ़ी वठ रब जे रहम जो दर खुलियल थी यो हुल्लो हुलियल थी
पर बंदो भुलियल थी भेटाई रहमतुल्लाह अलैह चयो आ पोखणीअ थी त पोखिन त वींदई मुंद चढ़ी पाणी बि थींदुई पोजरड़ो सुकी थींदई सोक जिते लुणंदो लोक सिकंदे हिक संग का मलाइकन खां रब पुछा तो करे मलाइको यो ख़बर रब साईं हिकिड़ा बंदा तुझी किबरियाई बुलंदी बयान कन पिया चवन पिया सब खां वॾो सब खां वॾो सब खां वॾो अल्लाहु अकबर जे नारो लगे त जवाब एड़ो अचे जवाब एड़ो लगे जो तव्हांजे पके गांगरा ॻोठ मां सभु जिन भॼी वञनि जिंदाबाद ओ पोढ़ऊ मलाइक रिपोर्ट राजन पिया मौला तुझा बंदा चवन पिया सब खां वॾो अल्लाहु अकबर यो जुड़तो नारो नाही यो मुस्तफा सोने उम्र जे इस्लाम आणण वक्त में मुरीद थियण वक्त में मुस्तफा दारे अरकम में हणायो जॾहिं दुआ जा तकाबे में खया है जॾहिं इस्लाम कमजोर हो कुफ्र के जोर हो दुआ घुरी करे वापस निकता जिब्राइल त बिशारत खणी आयो खुशखबरी खणी आयो अल्लाह जा रसूल तुझी दुआ सत आसमान किरास करे मथे वैया रब मोकलियो अन करीब उमर तुझो मुरीद थींदो उमर तुझो मुरीद थींदो हिकिड़ो खताब जो पुटु हुयो हिकिड़ो हशाम जो पुटु हुयो मुस्तफा ॿई नाला पेश कया पर मुक़द्दर सुणे उमर जो भलो थी वियो हेॾे खुशखबरी मिली वई बिशारत मिली वई रब्बे काबा जो कसम जिब्राइल अमीन अर्ज़ कयो हबीब दिलन जा तबीब तुझी दुआ रब मंजूर कया अन करीब उमर तुझो मुरीद थींदो मुस्तफा दुआ घुरी करे सफा मरवा क्रॉस करे जबले कुबैल जे दामन मां निकरी करे पंहिंजे घर में आया घर खां निकरी करे जबल जे चोटीअ ते अरकम सहाबी जो घर हो मथे चढ़ी आया आ सहाबी जेके इब्तदा जे अंदर मुसलमान थिया हुया छो त इस्लाम कमजोर हो ते वक्त में कुफ्र के जोर हो मुझे आका काबे में अदवा खया दुआ कबूल थी वैया उमर पंहिंजे घर खां जबल तां निकरी लही तरार हथ में आ हेॾे मुस्तफा जी दुआ आसमान चीरे मथे पहुती आ उमर जो रस्ते में इरादो मटजी वियो आ मुसलमान ईमानदार कलमेदार बणजी पंहिंजे भेण भेणीअ जे घर मां निकरी करे साॻी तरार हथ में आ मथे ईंदो पियो आ ॾिसण वारा साहबी डिॼी विया आवाज़ निकिरनि पिया साईं उमर ईंदो पियो आ पर तरार म्याण खां ॿाहिर आ मुंहिंजे महबूब मुस्तफा फरमायो छॾे जो उमर खे उमर नाही मां मुहम्मद जी दुआ आहे साईं उमर साईं जो फरमाए त मुंहिंजी दुआ थी अचे बिशारत मिली वई ही न दिलजाए मिली वही त अन करीब उमर बिन खत्ताब तुझो मुरीद आ मुसलमान थींदो सुनो उमर साॻी कैफियत में आ तरार हथ में आ मुंहिंजे महबूब कुर्ते खां छिक ॾेई करे फरमायो उमर अञा घणो इंतज़ार कराईंदे चओ न सुभान अल्लाह तरार किरी पई आ चवंदो पियो आ महबूब इरादो खतरनाक हो पर रस्ते में इरादो रब मटाए छॾियो भेण भेणीअ जे घर में क़ुर ॿुधी मुसलमान थी चुको आ मंज़ूर करे चुको आ क़बूल करे चुको आ कलमो पढ़ी चुको आ मुहम्मद हथ ओरे कयो तव्हांजे हथ ते बैत कया चओ न सुभान अल्लाह मुझे महबूब मुस्तफा इन तारे अरकम में यो नारो हणायो अल्लाहु अकबर फकब्बर तकबीरा हदीस जा लफ्ज़ थी खुदा जो कसम नारो एड़ो लगो यो नारो रब करीम सजे मक्के जे जबलन में वादिन में गूंजरायो जेके जिथे होया घरन में होया जबलन में होया
उनजे दिल दिमाग ते ये नारे जा आवाज पहुचन पया रड़ियूं निकरी वयूं छा थी वयो खबर पइजी वई जे उमर मुसलमान थी वयो अबू जाल जो यार हुयो अबू जाल भजी करे उमर के चवे तो उमर छा थी वयो थी सुनो उमर इजाजत वठी करे काबे जो दर खोलायो हो खुदा जो कसम ऐलान कंदो पयो ओ मक्के वारो अज उमर मुरीद थी चुको आ जेके पंहिंजा बच्चा यतीम कराइणा जेके पंहिंजूं घरवारियूं बेवा बणाइणियूं हन अॼु उमर खे हथ में तरारा उमर जे मुक़ाबले में को निकिरी अचे कंहिंखे जुरत कोन थी आ सुणे उमर खे ॾिसी करे अबू जाल पासो वरितो आहे पासो वठी करे चवंदो पया उमर छा थी वई तूं त वॾो बहादुर हुई भला तुंहिंजे मथां बि सेर जादू चढ़ी वियो छा उमर तो फरमाए ख़ुदा जो कसम सॼी ज़िंदगी जहालत में हुयासीं सेर जादू में हुयासीं असर में वकड़ियल हुयासीं अॼु होश अची वियो आहे मुहम्मद जो मुरीद थी चुको आहे अबू जाल हटी वञो वरी वरी तो अबू जाल चए यार पंहिंजे अबे ॾाॾनि जे दीन खे छॾे करे समझा दो तो ते वाजे जादू कयो तई तुझे मथा वाजे पढ़ाई कई तई छो त अबू जाल मानुन के झलींदो हो रोकींदो हो बाबा सामो न वञोस न इन जो कुछ बुधो न इन जे सामो अचो छो त उन जे अखिन में भी एडो असर आ जेते निगाह नजर तो करे पयो पंहिंजे दीन के छॾे करे उन जे कढ लगी तो पवे पयो ओ दुनिया जा इंसान जॾहिं अबू जाल जा इहे आवाज हा मक्के पाक जे अंदर पिरो पेगंडा कंदो रहियो आ मुहम्मद मुस्तफा जे सामो नाच जो न उन जो कलाम बुझो मुस्तफा त चयो पे मां रब जो कलाम पढ़ी रहियो आ अबू जहल चयो बल हुआ शायर नबी शायरा कुरान शेरा मुझे महबूब के तकलीफ ॾाढी पुती आ रब के अर्ज़ कयई मौला मां त तुझो कलाम मके वारन के बुधाया थो रब तुझे कलाम जो इनकार कन पया मुखे शायर समझन पया कुरान के शेर चवन पया मुझा मौला तुझे कलाम जो इनकार कन पया रब से कुरान में चैलेंज मोकले करे पैगंबर के दिल जाए ॾींदे फरमायो महबूब हाणे चवे न कुरान करीम जे मुकाबले में हिकड़ी सूरत ठाहे ॾेखारन आणे ॾेखारन कुरान में चैलेंज अची वई व इन कुंतुम फी रैब मिम्मा नज़लना अला अबदिना फातू बिसूरतिन मिन मिस्लि वदू शुहदाअकुम मिन दूनिल्लाहि इन कुंतुम सादिकीन नारे तकबीर अर्ज़ पेगम जे नारे ते ॻाल्हायां सॼी रात गुज़री वञी यो नारो दारे अरकम में लगो हिजरत करे मदीने में साईं जन आया पहिरीं जंगे बदर मुस्तफा झंडो अता कयो साहबी था फरमाइन अच्छा कारा पट्टा झंडे में हुया मोहम्मद मुस्तफा वो झंडो साहबा के ॾिनो आ बदर वारी पहिरीं लड़ाई जेका थी आ जंहिंमें 12 साहबी शहीद थी विया ओॾे काफ़रनि जा 70 चङा मुड़स जहन्नम में वञी पहुता खुदा जो कसम 70 गिरफ्तार थी पिया ओॾे 1000 जो लश्कर आ हेॾे 313 हुया हेॾे अल्लाह जी नुसरत मदद अची वई आ 12 साहबी शहीद थिया बदर में काफ़रनि जा 70 चङा मुड़स चूंडजी साईं जन किसो ड्रगो आहे बहरहाल ॻाल्हि बदर जी सन 2 हिजरी जे अंदरि जेका जंग लगी बदर में साईं जन सुबुह जो निमाज़ पढ़ाए लकुण हथ में आ बदर जे मैदान जो मुआइनो कन पिया हीअं लकुण हणी करे फरमाइनि पिया हिते अबू जहल जहन्नम में पहुचंदो मरंदो हिते बि उतबो हिते फलाणो सरदार हिते फलाणो सरदार छो त वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा चओ न सुभान अल्लाह साहबी था फरमाइन खुदा जो कसम आ सुबुह खां वठी जे जंग जारी आ हल हलां ज़ुहर जे टाइम ते 1:30 बजे हिकु या 2 थिन पिया इते सफ़ायो थी वियो जहन्नम में वञी 70 चङा मुड़स जाते साईं निशानदी कई उते उहे ॾिठासीं त पया
70 पकड़े वरता साहब ॿिया वठी भगा साईं जन फरमाइनि के गेलियो उन खूह में सटियो बदर में अॼु बि बुटो खूह मौजूद आहे मशहूर खूह बुटो खूह खणी इनके गेलियो चङा मुड़स सभु गेल जी सेल जी अबू जहल वारा जेके जहन्नम में पहुता साहबी था फरमाइनि त असां लकुण जो आवाज़ ॿुधूं पिया लकुण जो आवाज़ कीअं पिया ॿुधनि त अल्लाह जा फरिश्ता नाज़िल थियल हा हिक रिवायत में चए थो त 1000 फरिश्ता हा ॿी रिवायत में चए थो 3000 फरिश्ता हा सही कीअं साईं अब्दुल अलीम साहब उलमा लिखियो आहे त 1000 फरिश्ता होॾो बि 1000 हो न 1000 फरिश्ता उहे हुया जेके विढ़नि पिया लड़नि पिया छड़ो लकुण हणनि पिया फतकिन पिया हो समझो था न ॿिया वठी भगा 70 पकड़जी पिया मदीने में साईं जन उनखे वठी आया रस्ते में 2 शख्स उहे हुया जंहिंजे लाइ साईं जन फरमाइनि इन्हनि खे हिते ई जहन्नम में पहुचायो इनखे क़त्ल कयो ख़त्म कयो साईं जंग जे दौरान जेके क़त्ल थी विया जहन्नम में पहुची विया हे सभु कैदी हन 70 मंझां बिन जी साईं जन निशानदी करे फरमायो इनखे हिते जो हिते रस्ते में क़त्ल कयो ख़त्म कयो साहबा हुक्म माता दुन बिनी खे क़त्ल कयो आहे ख़त्म कयो आहे अल्लाह जे रसूल फरमायो हे ॿई मनूस उहे हन जेके मां मोहम्मद खे ईज़ायो है ये ॿई शाइर हुया मां मोहम्मद जे गुस्ताखीअ में शेर चवंदा हा ठाहे करे महफ़िलूं बचाए करे हा मुंहिंजी गुस्ताखी कंदा हा ओ गांगरा साहिबान यकीनन तूं तारीख़ खोले ॾिस सीरत जे किताबनि में पढ़ी ॾिसो ख़ुदा जो कसम मां वरी जॾहिं सन 8 हिजरी जे अंदरि मक्को फतह थियो आहे मुस्तफ़ा जमात वठी करे मक्के ते कढ़ाई कई आहे ख़ुदा जो कसम मां पैगंबर जो ऐलान कहिड़ो आहे जेको अबू सुफियान जे घर में अची पनाह वठंदो उन खे छॾे ॾिजो ऐं पोड़नि खे बि छॾे ॾिजो औरतुनि खे बि छॾे ॾिजो ॿारनि खे बि छॾे ॾिजो साईं जन फरमायो जेको पंहिंजो घर दर बंदि करे वेही थो रहे उनखे बि न चइजो पर अल्लाह जे रसूल फरमाए जेको हरम जे हुदूद में अचे जेको हरम में दाख़िल थिए उनखे बि पनाह जेको अबू सुफियान जे घर में पनाह वठे उनखे बि छॾे ॾिजो मामलो हली पियो मक्को फतह थी पियो पकड़ धकड़ बि शुरू थी वई पर पैगंबर जो हुकुम जेको जारी हुयो जेको अबू सुफियान जे घर में पनाह वठे उनखे बि पनाह जेको बैतुल्लाह जे अंदरि अचे जेको हरम जे हुदूद में अची बीहे उनखे बि पनाह या पर मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो ॿियो वरी ऐलान उहो हुयो चंद माण्हुनि जा नाला वठी करे साईं जन दसियो ये जिथे बि मिलनव इनखे न छॾिजो ये जिथे बि मिलनव उनमें 2 औरतूं बि हुयूं तवज्जो आहे चाचा आओ ॻाल्हि मक़सद ते खणी अचां साईं जन जो ऐलान वठ सठ थी माण्हू के अबू सुफियान जे घर में लिका काबे जे अची हरम में पहुता मक्को जॾहिं फतह तो थे सन 8 हिजरी जे अंदरि अल्लाह अकबर मुझे महबूब मुस्तफ़ा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर निशान दी करे ॾिनी ही हे माण्हू जिथे मिलणो इनखे न छॾिजो इब्ने ख़तल यो मनहूस हुओ जेको काबे जे हुदूद में त आयो हरम में त दाख़िल थियो सोचे बची न सघंदुसि जाॾे निकिरे पियो ॾिसे त साहबी वठनि था पिया पकड़नि था पिया 2 शख़्स भॼी विया हा जबलनि में वञी लिका हुया पर जंहिंजा नाला साईं जन खया हुया उन में 2 भॼी विया कुझु पकड़जी पिया मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे जी साहब न रुकियो साईं इब्ने ख़तल द काबे जे गिलाफ खे चिमड़ियो पियो हरम तो वॾो आहे न साईं जन फरमाए जेको बि हरम जे हुदूद में अचे उनखे माफ़ी पर इब्ने ख़तल उहो हो जेको काबे जे गिलाफ खे चिमड़ियो पियो लिको पियो आहे साहबी ॻोल्हींदे ॾिठो त हिन शख़्स जो बि नालो साईं जन ॾसियो
पर हाणे काबे जे गिलाफ खे चिमड़ियो पियो आहे। मुंहिंजे महबूब जे ख़िदमत में अची करे चयूं सुहिणा साईं तव्हां त पाण चयो आहे जेको हरम में अचे उनखे पनाह, सुहिणा साईं जेको अबू सुफियान जे घर में अचे उनखे बि पनाह, पर साईं तव्हां निशान ॾेई करे नाला ॾसिया। हाणे मां ॾिसी आयो आहियां इब्ने ख़तल खे। सुहिणा साईं इहो त काबे जे गिलाफ में लिखो वेठो आहे। हाणे छा हुकुम आहे? अल्लाह जे रसूल फरमा साईं इनखे गिले करे ॿाहिरि कढी करे क़तल कयूं। मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा जेको हुकुम हुजे अल्लाह जे रसूल फरमायो न न ॿाहिरि छा जे लाइ इनखे इते ई तरार हणी करे जहन्नम में पहुचायो। दुनिया खे पतो पइजी वञे पाक मोहम्मद जो गुस्ताख उनखे काबो बि पनाह न ॾेई सघंदो। पैगंबर जो गुस्ताख उनखे काबो बि पनाह चओ न ॾेई सघियो। पैगंबर जो हुकुम हुयो। ॻाल्हि खॼी आई। अब टाइम घणो त न थियो आहे। अल्लाह अकबर। अञा हे दरिंद वांगुरु थल हो। मां पंहिंजे मक़सद ते आयो ई कोन्या। इहो नारो लॻंदो आयो बदर में, हुनैन में, ख़ैबर में, खंदक में। इहो नारो लॻंदो आयो हलंदो आयो। सहाबा ताबईन तबा ताबईन 1400 साल गुज़री विया। हे मुवहिदन जी जमात जमियत उलमा इस्लाम पंहिंजे हर मेड़ में, हर जलसे में, हर जुलूस में इहो ई नारो हणाईंदी आहे। नारे तकबीर। हे तव्हां जो आवाज़ अञा हितां परे कंडियारे ताईं न पहुतो। नारे तकबीर। मां हीअं चवां इहो हैदरी नारो आहे, इहो हुसैनी नारो आहे। खुदा जो कसम आहे सच्चो नारो। लगाता था जब नारा तो खैबर तोड़ देता था, हुक्म देता था समंदर को तो रास्ता छोड़ देता था। मुझे मुर्शिद सोने इमाम अली उल मुर्तजा शेरे खुदा पैगंबर झंडो अता कयो। अली जी दिलबर नबी ये झंडो खणी करे मैदान में लहो। काफी ॾींहं गुज़री विया। खतरनाक मेन किलो कुबूस वारो खैबर जो फतह न थींदो पियो आहे। सोने अली अर्ज़ कयो आहे महबूब अखियुनि में दर्द आहे। सिज चढ़ी आयो आहे। सिज अखियूं बर्दाश्त नथियूं करे सघनि। साईं दर्द ॾाढो आहे। ओ कंडियारे जा आयल महिमान तवजो कजा। रब्बे काबा जो कसम आहे पैगंबर पंहिंजो लुआब कढी करे सोने अलीअ जे अखियुनि ते हयो आहे। अली साईं तो फरमाए दर्द ख़त्म थी वियो। वरी ज़िंदगी भर कॾहिं अखियुनि में दर्द न पियो, सूर न पियो। इहो पाक मोहम्मद जो लुआब हुयो। जे अबू बकर जे खुड़ीअ खे लॻे त अबू बकर जे जिस्म जे सॼी ज़हर ख़त्म थी वञे। अॼु अलीअ जे अखियुनि खे लॻी आहे लुआब त अलीअ जे अखियुनि जो दर्द ख़त्म थी वियो आहे। पर मां थो चवां हज़रत कतादा जो तारो शल थी पियो आहे, तीर लॻी पियो आहे। पैगंबर पाक वरी लुआब कढी करे साॻी जाइ ते तारे खे रखी करे लुआब मखींदो वियो आहे। दर्द ख़त्म थी वियो आहे। ऑपरेशन थी वियो आहे। नज़र चालू थी वई आहे। हज़रत कतादा साहबी तो फरमाए मरंदे मरी वियासूं। आख़िरी घड़नि ताईं बि उनजी नज़र तारे वारी न खुटी। ॿी अखि जी नज़र वेहिजी वई। पर पाक मोहम्मद जे लुआब लॻल वारी अख उहो तारो ठीक हुयो। नज़र कॾहिं न बीठी आहे। मां हीअं अर्ज़ कयां कंडियारे जा आयल मुस्लमान ओ पक्का गांगर जा दीवाना परवाना आशिक पैगंबर जे लुआब में असर भी आ, शिफा भी आ, पर बरकत भी आ त मिठाज भी आ। बरकत ते निहारींदे, मिठाज ते निहारींदे जे मदीने जे कौड़े खूह में मुस्तफा लुआब विधो। खुदा जो कसम आ मदीने जो खूह मिठो मिठो जन वञी ॾिठो। पैगंबर जो लुआब जो बरकत ज़मज़म जे खूह में, बरकत भी खूह में, हरकत भी। चओ न सुभान अल्लाह। चाचा अब्बास जी साईं हे प्यालो खणी करे सागो वरी हणो खूह में। साहबा अर्ज़ कयो ॻाल्हि यादि आहे? महबूब मिठड़ा अॼु नाराज़गी आहे छा? हुजाइती साहबा कुझु हुजाइता हुया। पासो वठी चवण लॻा साईं अॼु भला का असां खां ग़लती थी वई आहे छा?
हमेशा जूठो पींदा हुआसीं, सिक लाहींदा हुआसीं, ओबर मिलंदी हुई। अॼु को अहिड़ो कमु असां खां थी वियो आहे, साईं इस्लाह कयो। ओबर तव्हां वापसि सटायो आहे आबे ज़मज़म जे खूह में। असांखे हक़ीक़त राज़ सम्झ में न आयो, हिकमत कहिड़ी। मुंहिंजे महबूब हीअं फरमायो, तव्हां मुंहिंजो जूठो पीतो, तव्हां मुंहिंजी बार बार ज़ियारत कई आहे। जेके मुंहिंजा पोयां उम्मती, जेके मुंहिंजा मुस्तक़बिल में उम्मती ईमानदार दीवाना परवाना पतंग ईंदा पंधु करे ख़र्च करे शहर मके में ईंदा हज या उमरे ते, उहे मुंहिंजे ओबर खां महरूम थी वेंदा। जो मुंहिंजे दिल में ख्याल आयो आदम मां पंहिंजो जूठो करे ज़मज़म जे खूह में विझां। ओ साहबियो, छो त इन ज़मज़म में बरकत अॻे बि आहे, पर मुंहिंजे लुआब जे पवण जे करे, जूठे विझण जे करे अञा मज़ीद इन ज़मज़म जे खूह में बरकत बि ईंदी, शिफ़ा बि थींदी। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमायो, इन नीयत सां मां ज़मज़म में जूठो करे विधो आहे। जेके मुस्तक़बिल में मुंहिंजा उम्मती ईंदा, या जेके मिस्कीन ग़रीब हूंदा, न अची सघंदा, न पहुची सघंदा, जेके सचा हूंदा, ईमानदार हूंदा, मुंहिंजे महबूब फरमायो, ज़रूर मां मोहम्मद जो ओबर उनखे नसीब थींदो। मां सम्झां सभु तव्हां हज उमरो करे आया हूंदव। हा बेशक, घणा दफ़ा वियो आहियां चका, हिकिड़ो दफ़ो तूं वियो आहे, इला कलील इन साईं। 200-300 माण्हू वेठा हूंदो, 200-300 में के 10 माण्हू निकिरंदा जेके हज ते विया हुजनि या उमरे ते विया हुजनि। पर जे हीअं मां सुवाल कयां त बाबा ज़मज़म पंहिंजी हयाती में कंहिं कंहिं पीतो आहे, हिकु दफ़ो ई, पर मां थो चवां सभु समूरा ईअं चवंदा साईं असां पीतो आहे। साईं अब्दुल हलीम खणी आयो पाणी, दोस्तनि अहबाबनि खे पीआरियईं। अदा जे पाणी थोरो खणी आयो, वरी साईं जन जेकरे हुन में ॿियो मज़ीद पाणी विझी करे जमात खे पीआरियो। हेॾे तवजो कजाए, मता ईअं सम्झे, छो त माण्हू जे ज़हन में ख़्याल हूंदो आहे, यार पाणी ज़मज़म में हितां वारो पाकिस्तानी पाणी मिलाए करे पीआरींदो पियो आहे, मूंखे ओरिजिनल पाणी कोन पीआरियो अथई। मूंखे ॻाल्हि पैगंबर जी अची वई, सहाबा जी जमात हुई, देहात जी हुई, बहरियाली जी हुई, परे हुन जो मुल्क हुयो, शहर हुयो। मदीने में आया, मशकूं ज़मज़म जो पानी जो भरे करे खणन पया, काफ़िलो वॾो आहे। अर्ज़ करण लॻा, मुंहिंजे साईं फरमायो, साहबियो ईमानदारो, जॾहिं वञो इहो पाणी वञी करे पीअंदा बि वञो, वञी करे पोयनि खे बि पीआरजो। साईं त रस्ते में पाणी पींदासीं बचंदो छा? साईं जन फरमायो, थोरो घणो पाणी खणी करे उन में मिलाए करे सजन खे पीआइजो। आहे त बाने जे नियत ते न, हा भल पानी के ॿियो पानी मिलाए थो पियो, को बि फ़र्क़ु न ईंदो बाबा। आओ अल्लाह अकबर। मुंहिंजे साईं फरमाए, जेके पंध न करे हिते पहुचंदा, क़यामत ते अचण वारा उम्मती मुंहिंजा, मुंहिंजो ओपर उनखे ज़रूर नसीब थींदो। दुनिया में दीद दौड़ाए ॾिसो, ज़रूर ज़मज़म जो पाणी ज़िंदगी में उनखे नसीब ज़रूर थींदो। कलमे वारे खे ज़मज़म जो पाणी ज़रूर नसीब थींदो। जंहिं न पीतो आहे त पोइ मूं वटि अचे, मां पीआरियांसि चुकड़ो, हा न त अलाह कंदो हितां जवान निकिरी पवंदा, वरी खणी ईंदा, मिट माइट ईंदा, रिश्तेदार ईंदा, अॻु में इहा ॻाल्हि कंदा त सभु शयूं छॾ पंहिंजी जाइ ते। 2 शयूं ओरिजिनल मके ऐं मदीने जूं। मके जो अथव ज़मज़म, मदीने जूं अथव खारकूं। 2 शयूं ओरिजिनल। बाक़ी त बाबा तस्बियूं रुमाल ॿियनि मुल्कनि मां वञनि था, उते वरी व्यापार वापार थियनि था, कारोबार थियनि था। असांजे घोटकी या चन या चननि त ठीको खयो आहे तस्बियुनि जो, पिया था ठाहिनि चना घोटकी वारा, उनजो कारोबार उहो आहे, सम्झो था न। घोटकी वारे चननि जी हितां जी ॻाल्हि नथो कयां, पोइ हितां खणी करे उते ठाहिनि था दोस्त आहिनि असांजा, कारोबार इहो अथनि। पोइ साईं मदीने जी तस्वीर, ठीकु आहे, मदीने जे शहर में घुमी आहे, वाह लॻी आहे, बरकत वारी आहे। पैगंबर पाण चयो आहे त मुंहिंजे शहर मदीने में ख़रीद फ़रोख्त घणी कंदा कयो, तव्हांजो मुंहिंजे शहर मदीने खे सपोर्ट मिले, ख़ुशहाली थिए। पैगंबर जो हुकुम आहे।
साईं जन इएं भी फरमायो आहे सिर्फ़ इएं न कजो जो तव्हां मके मां थी वापसि मोटी वञो इहो ज़ुल्म मूंसां था कयो पिया छो त हज उमरे जा सभु अहकाम मके में हन मदीने में पैगंबर जी ज़ियारत अथव रोज़ो अतहर अथव बाक़ी हज उमरे जा जेके बि अहकाम हन मके में हन मदीने में न आहिनि मदीने में ज़ियारतूं हन पैगंबर पाक फरमायो इएं न कजो मथां हज उमरो करे मके मां वापसि हलिया वञो मदीने जरूर अचजो मदीने मां ख़रीद फ़रोख्त जरूर कजो मुझे महबूब फरमा मुझे रोज़े अतहर कब्र मुबारक की ज़ियारत जरूर कजो दरूद पढ़ी सलाम चवंदो मुझे आका फरमायो क़यामत जे ॾिहाड़े ओ ईमानदार उम्मती तुझी सिफारिश मुझे मथां लाज़िम थी वेंदी मन ज़ार क़ब्री वजबत लहू शफ़ाअती अल्लाह जे रसूल फरमायो आहे ईमानदार उम्मती जॾहिं मुझे रोज़े अतहर ते सलाम चवंदो आहे मां उन उम्मती के जवाब ॾींदो आहे पर ईमानदार उम्मती जी मां मोहम्मद जे मथां क़यामत जे ॾियारे शफ़ाअत लाज़िम थी वेंदी ज़रूर इन जो सिफारिश कंदो शफ़ाअत कंदोमांसि एॾी ॻाल्हि आहे अल्लाह जे शमूरनि खे मको मदीनो घुमाए असली ॻाल्हि ते अचां जेके मूं क़ुरान करीम जूं आयतूं तिलावत कयूं मिंबर जी ॻाल्हि हले पई इहो उहो मिंबर हो जेको सहाबा ख़बर जे काठीअ जो ठाहे पेश कयो हो पोइ हलंदे हलंदे हर दौर में जदीद जदीद तरीक़े सां मस्जिद नबवी जी तामीरात वरी नवां पिलर खया विया आरसीसी ज़मानो थींदो वियो साईं जन फरमायो उन वक़्त में जॾहिं पिलर खया विया हा साईं जन फरमायो हिन पिलर खे हिन जाइ ते पर उहो भी पिलर मौजूद आहे सुतूने लुबाबा जेको तबूक वारी लड़ाई में सहाबा चंद न पहुची सघिया हा उन्हनि मां लुबाबा सहाबी भी हुयो जंहिं पंहिंजे पाण खे ओ मस्जिद नबवी जे थंबे में ॿधायो हुयो जेके मुस्तफ़ा पाण छोड़ियो तौबा उनजी क़बूल थी वई ॾाढा रुना पैगंबर फरमाए हिन सां सोशल बाइकाट कयो हिन सां कोई न ॻाल्हाए छो न आयो मुनाफ़िक त बहाना करे उज़र बहाना करे छॾाए विया सही मजबूरी ठहियो तबूक मदीने खां 800 किलोमीटर परे आहे तवज्जो आहे हे चंद साहबी हुया जिन चयो साईं कोई बहानो न हो सुस्ती रोज़ उथी करे चवंदा सुबुह वेंदासीं सुस्ती असांखे रहायो इहो सुतूने लुबाबा थंबे जो नालो आहे जंहिंमें साहबी पाण खे ॿधायो त बुख उञ ते मरी वञा वाह जे हुन जे दर्द वारी दाह अल्लाह ॿुधी करे क़ुरान में ऐलान फरमायो ए मुहम्मद मां अल्लाह हिन खां राज़ी आहियां हिन जी ग़लती मां माफ़ कई आहे तूं बि माफ़ करे साहबी भजंदो आयो लुबाबा मुबारक हुजई एॾो रुना हो तव्हांजी तौबा क़बूल थी वई अल्लाह तव्हांजे शान में क़ुरान नाज़िल थियो छोड़ियाई कि न छोड़ मां कसम खयो आहे बुख उञ ते मरी वञा इहो कसम खयो आहे बुख उञ ते मरी वञा या त पैगंबर पाण छोड़े अचे साईं जन ॾे आया साईं लुबाबा त चवे थो मूंखे न छोड़ियो मां कसम खयो आहे तोड़े जो अल्लाह जो क़ुरान असांजे तौबा जे मुतालिक़ अची चुको आहे पर मुंहिंजो कसम आहे त पैगंबर पाण छोड़े साईं जन मुरकी पिया खुदा जो कसम पाक नबी मुर्के त नूर जूं लाटूं निकिरन जन्नत जा दरवाजा खुली वञन हुल हुली वञन राज खुली वञन साईं जन फरमा आओ लुबाबा नथो छोड़न दे साईं चवे तो पाक नबी पाण अची करे छोड़े साईं जन उथी करे लुबाबा खे छोड़ियो आ उन थंबे पिलर जो नालो रखजी वियो त सुतूने लुबाबा चाचे खे जागा सभई चओ सुभान अल्लाह उन मिंबर ते साईं जन चढ़िया आमीन कयाऊं ॻाल्हि यादि आहे छाट कट तो कयां हाणे सफ़ा छाट कट टाइम घणो थी वियो आहे उलमा खां वाइद ॿुधा हूंदा तव्हां इन मुतालिक़ बि रमज़ान जो महीनो अचण वारो हो बेहण वारो हो आख़िरी जुमो शाबान जो सजन मिंबर ते चढ़न पिया आमीन कयाऊं वरी बीठा वरी आमीन कयाऊं वरी रुकजी करे वरी आमीन कयाऊं सहाबी समझी विया त पैगंबर ॾे का वही ईंदी पई आहे छो त सहाबी हर पैगंबर जी अदा सदा खे ॾिसंदा हुया सहाबी महसूस करे वेंदा हा जॾहिं जिब्राइल अमीन ईंदो हो न वही खणी ईंदो पैगंबर ख़ामोश थी वेंदा हा पैगंबर जे चेहरे मुबारक में पेशानी मुबारक में
पसीनो अची वेंदो हो मोतीअ जे दाणनि खां वधीक सुर्खरू पसीनो हूंदो ऐं पसीने निकिरण सां पाक मुहम्मद जे उन पसीने में एॾी ख़ुशबू निकिरंदी साहबी था फरमान पैगंबर जो पसीनो निकिरे ख़ुशबू जा हुबकार थी वञनि उहा कुराड़ी अम्मा पोड़ी ही जेका पसीनो गॾु करे पई साईं जन खे आराम आ अम्मा छाए चवण लगी अव्हां खे ख़बर आहे मां मिस्कीन ग़रीब आहियां मुंहिंजा बचड़ा जॾहिं शादी कंदा ओ सोना साईं तुंहिंजो पसीनो पगर उनखे मखींदमि वड़ी वाह कुराड़ी भाग वारी हीअं वॾी सियाणी हुई पैगंबर जो पसीनो गॾु पई करे साईं जन मुर्की पिया हाओ अम्मा मिस्कीन आहे ग़रीब आहे दुनिया माण्हू अतर अंबीर मुश्क हणनि मुहम्मद तुंहिंजो पघर मां पंहिंजे बचन खे हणा पघर पेरीअ जो अतर खां अफ़ज़ल बोझ बदन बोझस्तानो मुहम्मद लुबलुआ बता ज़मज़म शाहे कौसर कुर्बान मुहम्मद जहते नाज़िल थियो कुरान मुहम्मद सरवर अनवर दिलबर आ जहते नाज़िल थियो कुरान मुहम्मद सरवर अनवर दिलबर आ जो त मुंहिंजी दिल थी चाहे साईं जी बि ॻाल्हि दिल ठरे थी वई छो त मुंहिंजो बाबो मुहतरम मरहूम शहीद हादी बख्श भुट्टो जन ॾिठो जन उनखे ॿुधो साईं जन जे जोड़ जा इहो अक्सर चवंदा चांडे साहब जो शेर ते नज़र नबी अचे में नज़र इलाही है नज़र नबी अचे में नज़र इलाही रोज़ पसे रहमानो मुहम्मदो रोज़ पसे रहमानो मुहम्मदो सरवरो अनवरो दिलबरो जहते नाज़िल थियो कुरानो मुहम्मदो सरवरो अनवरो दिलबरो ओए पगरो पेरिया जो अतर खां अफ़ज़ल बोझे बदन बोझस्तानो मुहम्मदो सरवरो अनवरो दिलबरो ओए पाण हकीम हथन सां ठाहियो उल्फत मां इंसानो मुहम्मदो सरवरो अनवरो दिलबरो जहते नाज़िल थियो कुरानो मुहम्मदो सरवरो अनवरो दिलबरो ओए अर्श मथे मेरा झुकाई ओए अर्श मथे मेरा झुकाई सैरो करे सुबहानो मुहम्मदो सरवरो अनवरो दिलबरो ओए चांडिया चऊ तारीफ़ नबीअ जी सिफ़त सना सुल्तानो मुहम्मदो सरवरो अनवरो दिलबरो जहते नाज़िल थियो कुरानो मुहम्मदो सरवरो अनवरो दिलबरो सभई चओ सुभान अल्लाह।